ॾिसी रहिया आहियो पूरब टीवी। मीरपुर बठोरो। मीरपुर बठोरो ऐं आसपास फुर ऐं चोरी जे वारदातुनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ मीरपुर बठोरो जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि कादर बख़्श ज़ौर, नुमान शोरो, अब्दुल करीम शोरो, इमाम बख़्श जी अॻुवाणी में शहरियुनि सूफ़ी शाह नायत प्रेस क्लब मीरपुर बठोरो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त मीरपुर बठोरो में गुज़िरियल 2 महीननि खां अमन अमान जी सूरतहाल ॻणती जुगी थींदी पई वञे, जंहिं सबबु रोज़ानो ॾोही वारदातूं थियण में मूल बणिजी वियो आहे। हिननि चयो त मीरपुर बठोरो ऐं आसपास में गुज़िरियल कुझु ॾींहंनि में 5 मोटरसाइकिलूं फुर ऐं चोरी थियूं आहिनि। घरनि ऐं दुकाननि में खाट लॻण, सामान चोरी थियल महमूद बणिजी वियो आहे। इलाइक़े जा रोड रस्ता राति तोड़े ॾींहं जो बि महफ़ूज़ न आहिनि। हिन मुतालबो कयो त ॾोही वारदातुनि में मुलवस जवाबदार गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि न करायो वियो त एहतिजाज जो दायरो वधायो वियो।